तव्हां सभु नौजवान आहियो। इन ॻोठ में असां जेके बि इन ॻोठ में रहूं था न, उहे सभु जो सभु पाण में मिट आहियूं। जेका बि छोकिरी जंहिंजे नाले थियल आहे न, उन खां सवाइ उहा छोकिरी तव्हां सभिनी जी भेण आहे। यादि रखिजो, जेकॾहिं उन छोकिरीअ ॾांहुं कंहिं बि अखि मेरी खणी ॾिठो, मां उन जे ख़ानदान खे हिते रहण कोन ॾींदुसि, छो त ही मोहबतुनि जो माॻ आहे, गैरतमंदनि जो कबीलो आहे। हिन कबीले में कंहिं बि बेगैरत जे रहण जी जाइ कोन्हे। चाचा पप्पा ने मूंखे ॾाढो कुटियो आहे। हींअर हाल मुंहिंजे खे डालियो। अरे छोरा, कुछ अकुल कर। इतां ही खाऊं था, इतां ही पियूं था। जी असां इन्हनि जी दाह ॾींदासीं न, असांजो टुकुर जो आसरो ई बंदि थी वेंदो। टुकुर भर ॾियनि पिया, छा असां भले पिया कुटिजो, दाह न ॾियो। अदा मरी वियो, पर ॾुकार मुंहिंजी गिची में विझी वियो। तोखे जॾहिं दाह ॾींदो आहे त इहा ई ॻाल्हि कंदो आहे। दाह ॾींदुसि, होतू खे बि चवंदुसि, अॻिते पाॾो तोसां कोन विढ़ंदो। हाणे छॾ कावड़ खे, हल त हलो होता अॻिते। हाणे मुजर जे घरां गिरह मिलंदो। रुगो वेला ताड़ न, केरु ॾींदो हुजे? बाक़ी असांजो केरु वेठो आहे जो असांखे पचाए ॾींदो? सोप सीरियल मोहब्बतुनि जो माॻ तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।